توكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا وصلى الله وحده لا شريك له ولا شبيه له ولا مثل له ولا مثال له ونشهد أن سيدنا وسندنا وشفيعنا وحبيبنا وحبيب ربنا وشافعنا ونافعنا ونورنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور قلوبنا ونور قبورنا نورنا ونور ربنا ومحبوبنا ومحبوب ربنا ومعشوقنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأهل بيته وبارك وسلم تسليما كثيرا أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن الكريم والفرقان العظيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم منها خلقناكم وفيها نعيدكم ومنها نخرجكم تارة أخرى وقال الله تبارك وتعالى في مقام آخر تبارك الذي بيده الملك وهو على كل شيء قدير الذي خلق الموت والحياة ليبلوكم أيكم أحسن عملا صدق الله مولانا العلي العظيم وبلغنا رسوله النبي الحبيب الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والذاكرين والموقنين والمطمئنين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا محمد وعلى آله وصحبه وأهل بيته وبارك وسلم عليه تسليما बंदे परवरदिगार मोहम्मद अहमद नबी दोस्त दारे चारे आरम ताब औलाद अली मजहब हनफिया दारन मिल्लत हजरत खलील जेर साये गौसे आजम पाक पाए हर वली अरबी अरश खारो मथे मेहमान रब जो छो मथे हिय कोन पहतो जो मथे बलगल औलाद कमाली दिल जी दुआ मंजूर थी दुनिया का जुल्मत दूर थी यो मुल्क सारा नूर थी कश सद जाद जमाली अवसाफ नजे जो बयान कहनो करे आज ज़ुबान मौला अजह जो मदह खां हसनत जमील खिसाली इदरी सजी सबके सबा आबा अदब या इल्तिजा मोमिन पढ़ो सुबह मसा सल्लु अलैहि वाली मोहब्बत साधु ने मुझा प्यारा भाइरो दोस्तों बुजुर्गो असां यहाँ जी इहा मुख़्तसर महफ़िल
जंहिंमें अल्लाह ताला जी ज़ात व बरकात असां तव्हांखे शरीफ़ सां जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। क़ुरान करीम जी महफ़िल दुनियावी राग रूप जी न, कूड़ कचहरीअ जी न। हिन महफ़िल जे मल्हाइण जो मक़सद इहो आहे त अल्लाह जे पाक क़ुरान करीम खे ॿुधूं ऐं सुहिणे हबीब करीम अलैहिस्सलाम जे शान ऐं फरमान खे ॿुधी पंहिंजे लाइ कुझु अहिड़ो अमल कयूं जंहिंमें असांजे ॿिन्ही जहाननि जी भलाई हुजे। अक्सर करे अॼुकल्ह असांजी जेका ज़हनी सोचा फिकिर आहे सो रुॻी हिन दुनिया वारे जहान ताईं महदूद आहे, हिन जहान ताईं बंदि आहे। जे असांजो फिक्र आहे त बि हिन जे लाइ, भॼ डुक आहे त बि हिन लाइ, सोच आहे त बि हिन लाइ। हिन खां अॻियां हिकिड़ो अहम ऐं वॾो जहान असांजे अॻियां पियो आहे। असां कॾहिं उन लाइ सोचियो न, कॾहिं उन जे लाइ फिक्र न कयोसीं, कॾहिं उन जे लाइ असांजे दिलि में दर्द न थियो, कॾहिं असां कंहिं अंधारी कोठी में वेही न सोचियो त हिकु अहिड़ो ॾींहुं असांजे अॻियां ईंदो जो असांजे बदन जा लटा बि लाहींदा। मथे जो पटको हूंदो, छॾणो पवंदो, बदन जी कांच कमीस हूंदी, छॾणी पवंदी, जुबो हूंदो, छॾणो पवंदो, वाच हूंदी, छॾणी पवंदी, पेर जो बूट हूंदो, छॾणो पवंदो। हिकु अहिड़ो निरालो जहान आहे जंहिंजे असांखे सफ़र करणो आहे ऐं अहिड़ो अजीब जहान आहे जंहिंजा मुसाफ़िर रोज़ ॾिसूं था, अॼु फलाणो वियो, अॼु फलाणो वियो, अॼु फलाणो वियो, पर असां कॾहिं बि हुन जहान लाइ सोचियो न आहे। अॻे दौर में ईअं न हो। नबी करीम अलैहिस्सलाम जो प्यारो आहे जंहिंखे तारीख़ इस्लाम जी वॾी तारीफ़ सां लिखियो आहे हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैह, जेको अदल वारो हाकिम ऐं बादशाह हो। इमाम कर्तबी पंहिंजे किताब अत-तज़किरह में आंदो आहे त हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ अठे दिहाड़े आलिम नेकोकार बुज़ुर्ग घुराईंदो हो ऐं सभु वज़ीर मुशीर सलाहकार वेहंदा हुआ। कचहरी बि कान हूंदी हुई। उन्हनि खे चवंदो त मूंखे मौत जूं ॻाल्हियूं ॿुधायो, सकरात जूं ॻाल्हियूं ॿुधायो, क़बर ऐं क़यामत जा मामला ॿुधायो। जॾहिं वेही रब्बानी सालिह आलिम बयान कंदा हुआ। किताब लिखे तो ईअं रोज़ थींदो महफ़िल में ॼण हाणे कंहिंजो जनाज़ो खयो पियो थो। पर असां में एॾी तग़फ़लत अची वई आहे, असां में एॾी त सुस्ती अची वई आहे, असीं एॾो पंहिंजी पंध खां परे थी विया आहियूं। यार इहो असांजो घर ई कोन्हे को, इहा क़बर असांजी मंज़िल ई कान्हे, इन पासे असांखे हलणी कोन्हे को ऐं राति ऐं ॾींहुं असांजी उन शइ जे पुठियां वई आहे जंहिंजो ख़ुदा जे दरबार में को क़दुरु ई कोन्हे। हज़रत नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहब बाबरकात पंहिंजे प्यारनि सहाबनि सां गॾु आहिनि। मदीने तैयबा जे घिटी मां वेंदे वेंदे आओ तो बदबू आई आहे, थप आई आहे। असहाबनि पंहिंजे नक ते कपिड़ो ॾिनो। सुहिणे हबीब करीम फरमायो सहाबियो इहा बदबू ॾिसो था छाजी आहे? ॾिसंदा पासे ते हिकु कुतीअ जो बचिड़ो मुअल आहे, उन में कीड़ा पइजी विया आहिनि, उन में बदबू आहे ऐं एतिरो त कीड़नि खाधो आहे जंहिंजी हद ई कान्हे का। रुॻी कीड़ा काथा नज़र अचनि। सहाबनि जो किबला हिन जी बदबू आहे। साईं फरमायो मूंखे ॿुधायो जे इन कुतीअ जे गुलर खे जंहिंमें कीड़ा पइजी विया आहिनि, जेको बदबूदार थी वियो आहे, जंहिंजो गोश्त ई ॻरी वियो आहे, इन खे बाज़ार में खणी वञे त इन जी क़ीमत थींदी? असहाब जो ला या रसूल अल्लाह, हे अल्लाह जा प्यारा रसूल, इन जी का क़ीमत ई कान्हे, इन जो को क़दुरु ई कोन्हे को, इन खे केरु ख़रीद कंदो, इन खे त केरु वेझो ॾिसण लाइ वीचार कोन्हे। साईं फरमाई छा त मुंहिंजा प्यारा सहाबियो इन जो कुझु न कुझु क़दुरु आहे। दुनिया जो ख़ुदा जे दरबार में इन जेतिरो बि क़दुरु कोन्हे। ऐं केॾी असांजी अजीब सोच आहे, केॾी असांजी ग़लति सोच आहे, केॾो असांजो ग़लति फिक्र आहे। राति ॾींहुं उन शइ जे पुठियां लॻी पिया आहियूं जेका असां अखियुनि ॾिसूं था पिया बेवफ़ा आहे। अॼु फलाणे मां हथ कढी, अॼु फलाणे मां हथ कढी, अॼु फलाणे मां हथ कढी। अल्लाह ताला करे जो असांजे ज़हन में फिक्र में इहा ॻाल्हि विहे, असीं उन पंध लाइ सोचूं जंहिंजे असांखे ज़रूरु हले। दुरूद शरीफ़ में सोने हबीब उनजे पुठियां पिया आहियूं जो साईं फरमाईंदा लौ कानत दुनिया तादिल इंदल्लाह जनाह बऊदतिन मा सका काफिर मिनहा शरबत माल। ऐ मुंहिंजा प्यारा सहाबियो इन दुनिया जो क़दुरु जे रब जे दरबार में मच्छर जे खंभ जेतिरो हुजे हा। अल्लाह ताला काफ़िर खे दुनिया मां पाणीअ जो ढुक बि नसीब न करे। माना मच्छर जे खंभ जो कुझु क़दुरु आहे, उन जो कुझु वैल्यू आहे। अल्लाह जे बारगाह में दुनिया जो एतिरो बि वैल्यू कोन्हे को। ऐं असांजी पूरी ज़िंदगी जेका आहे सा उन जे पुठियां तबाही बर्बाद, उन जे पुठियां आहियूं, उन जे फिक्र में, उन जे गम में, उन जे गिणती में। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पाक कलाम असांखे अजीब ॻाल्हि ॿुधाई आहे जेका असां जेका आयतूं पढ़ियूं उन ॿिन्ही आयतुनि में बयानु थियल आहे। असां तव्हांजो मामूल आहे उहो ओचितो मिलंदो, पुछंदा चइबा किथां आयो आहीं?
ऐं केॾां ईंदे अब पुछो न ॻाल्हि किथां आयो आहे केॾां ईंदे अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम में ॿुधायो ऐं मुंहिंजा बानो तव्हां हिक ॿिए खां पुछंदा आहियो किथां आयो आहे केॾे वेंदे पर तव्हां कॾहिं पंहिंजे लाइ पुछो आहे त किथां आयो ऐं केॾां ईंदे ही तुंहिंजा बंगला न आहिनि ही माड़ियूं तुंहिंजूं न आहिनि ही कारूं तुंहिंजूं न आहिनि ही लटा तुंहिंजा न आहिनि ही पुट तुंहिंजा न आहिनि जेके बि दुनिया जा सामान आहिनि हे सभई तुंहिंजा केने के इहे हिते रहण वारा आहिनि कॾहिं तूं ही सोचियो आहे त मां किथां आयो आहियां ऐं मूंखे केॾे हलणो आहे अल्लाह ताला पहिरीं आयत बयान कयो जेका मूं तव्हां जॻह ते लाओ अल्लाह फरमाए थो पंहिंजे पाक कलाम में मिनहा खलकनाकुम वफीहा नुईदुकुम वमिनहा नुखरिजुकुम तारतन उखरा ऐ मुंहिंजा ॿारड़ो असां तव्हांखे मिटीअ मां पैदा कयो आहे इन ज़मीन मां पैदा कयो अथऊं इन कदमनि वारी खाक मां पैदा कयो अथऊं वफीहा नुईदुकुम ऐं इन में तव्हांखे वराए आणींदासीं वमिनहा नुखरिजुकुम तारतन उखरा ऐं जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो इन मां तव्हांखे ॿाहिरि कढी मैदान में आणींदासीं अव्हांजा अमलनामा चेक थींदा अव्हांजा दफ़्तर चेक थींदा सवाल ई पैदा नथो थिए जो तव्हां न मरो अॼु न त सुभाणे त ॿिए ॾींहुं अॼु घोट आहे त सुभाणे वारीअ जो कोट आहे साईं ख़ुदा थो सम्झाए तव्हां किथों आया आहियो मिटीअ मां काॾे वेंदव मिटीअ में बाक़ी मगरूरी छाते आहे तकबर छाते आहे गुरूर छाते आहे वॾाई छाते आहे उन मंज़िल खे विसारे छॾी जे तव्हां आयो हा जहा तोखां विसरी वई आहे जॾहिं तोखे हलणो हा जहा तोखां विसरी वई आहे ॿई जयूं तूं ज़हन में विहारींदे त अल्लाह ताला तोखे तौफ़ीक़ ॾींदो गुनाहनि खां बची पवंदी बुराइनि खां बची पवंदी बुछड़ाइनि खां बची पवंदी इहा ॻाल्हि तुंहिंजे ज़हन में न हूंदी त पाण खे तबाह बनाईंदे बर्बाद बनाईंदे दुरूद मुझे सोने हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि इन मिट्टी मां असां तव्हांखे पैदा कयो आहे वफीहा नुईदुकुम ऐं इन में तव्हांखे वराईंदासीं वमिनहा नुखरिजुकुम तारतन उखरा ऐं इन मां तव्हांखे वरी ॿाहिरि करंदासीं अल्लाह जे बारगाह में पेश ईंदो उन मिट्टीअ में वराए आणण वारो छा आहे मौत असां खां विसरी वियो मौत ॾे असांजो तवजो कोन्हे मरण जी ॻाल्हि असांजे ज़हन में कान्हे का हुज़ूर सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अक्सरू ज़िक्र हाज़िल लज़्ज़ात ऐं मुंहिंजा उम्मतियो जॾहिं पाण में बीहो तॾहिं लज़्ज़तुनि जे टोरींदड़ खे यादि कयो मौत जो ज़िक्र घणो कयो मौत जूं ॻाल्हियूं बयानु कयो तव्हांजे दिलि में हिकत पैदा थिए अव्हांजे दिलि में नरमी पैदा थिए अव्हांजे दिलि में अल्लाह जो ख़ौफ़ पैदा थिए एॾी सख़्तु मुआमिलो आहे एतिरो त मौत जो बयानु आहे मुंहिंजे प्यारे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबनि पुछियो या रसूल अल्लाह इन मौत जो मामिलो कीअं आहे इहो कीअं मौत ईंदो आहे ईंदो आहे त छा थींदो आहे पाण फरमाइनि मौत ईंदो आहे इंसान जी निगाह हुन ते पवंदी आहे जेकॾहिं कंहिंजे बदन ते 1000 तलवारूं लॻा उन 1000 तलवारुनि जो एतिरो दर्द कोन्हे जेॾो मौत जे ॾिसण में दर्द हूंदो 1000 तलवारूं बदन ते लॻनि 1000 तलवारुनि जा घाव अचनि 1000 तलवारुनि जा ज़ख़्म अचनि उन दर्द में अञा कमी आहे मौत जे ॾिसण में एॾो दर्द मुंहिंजा भाउ ईंदो बि ज़रूर उनखे असां पेश विखणो ज़रूर आहे उहो असां मथां बीठो बि आहे रोज़ सॾ थींदा आहिनि हिकु अरबी शाइर बयानु फरमायो अला या साकिनल कसरिल मुअल्ला सतुदफन अन करीबिन फित्तुराबी ए आलीशान गसर जे रहण वारा अॼु तूं महलात में आहे अॼु तूं आलीशान बंगले में आहे अॼु तूं आलीशान जाइ में आहे पर सुभाणे जल्दी जल्दी तूं मिटीअ में दफ़न कयो वेंदे छो छो त हर रोज़ सॾ थींदो आहे पुकार थींदी आहे लकुम मलकुन युनादी कुल्ल यौमिन लिदूलिल मौत वबनूलिल खराबी रोज़ सॾ थींदो आहे त ए मौत ना ॼमण वारा इहे तूं ठाहीं जेके जाइ वेठो सेठ वेरान थी वेंदियूं इहे त रहिजी वेंदियूं तूं छा खणी ख़ुदा जे दरबार में मुंहिंजा प्यारा भाउ मौत जो फिक्र हुजे इन मौत जी यादगिरी हुजे इन मौत ॾे तवजो हुजे जॾहिं इंसान जे दिलि जे मथां मौत जी ॻाल्हि ईंदी त हिकु अहिड़ो ॾींहुं ईंदो मुंहिंजो नगु हिते हूंदो मुंहिंजूं न्यायूं हिते हुयूं मुंहिंजा पुट हिते हूंदा मुंहिंजूं जायूं हिते हुयूं जो कुझु आहे सभु कुझु हिते हूंदो अकेलो अल्लाह जे दरबार में हलंदुसि कफन जो टुकड़ो नसीब थींदो उनखे मां खणी क़बर में हलंदुसि ख़ुदा जी दरबार में जवाबु ॾींदुसि अल्लाह फरमाईंदो मिल्कियत मां किथां जी ऐं छा में खपाए छा जवाबु ॾींदासीं कॾहिं असांजो फिक्र हेॾां न वियो कॾहिं असांजी सोच हेॾां न वई हुज़ूर सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम प्यारनि सहाबनि जो हालातूं पढ़ो जिन मुंहिंजे महबूब करीम सां ज़िंदगी गॾु गुज़ारी आहे हबीब जे फैज़ व मुस्तफ़ी शान उन्हनि जी कहिड़ी सोच हुई दुरूद शरीफ़ सोने हबीब ते पढ़ंदा हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु सोने हुज़ूर जो पहिरियों नंबर यार ऐं एॾो प्यारो यार आहे
हर वक्त हुजूर सां गॾु, सफ़र में गॾु, हज़र में गॾु, उहद में गॾु, बदर में गॾु, दुनिया में गॾु, क़बर में गॾु, पर हशर में बि गॾु। एतिरी शान वारो सिद्दीक़ अकबर जंहिंखे अल्लाह जी ज़ात बरकात पाण लक़ब सिद्दीक़ जो अता फरमायो आहे, जंहिंजी ज़ुबान ते कॾहिं बि कूड़ न आयो, जंहिंखे अल्लाह ताला वॾा दर्जा अता फरमाया, जेको मुंहिंजे महबूब करीम जो सहरो आहे, जंहिंजे मथां अल्लाह जी रहमत जो पहरो आहे, जंहिंखे रब वॾो ॾिनो बहरो। सैयदना अबू बकर सिद्दीक़ जंहिं पहिरियां मुंहिंजे सुहिणे हबीब ते कलमो पढ़ी ईमान आंदो, हबीबन करीमन खे हिकिड़े बयान फरमायो त क़यामत जो ॾिहारो थींदो, जन्नत जा दरवाज़ा खुलिया पिया हूंदा, हाजीअ खे बाबुल हज खां सॾु थींदो, निमाज़ी खे बाबु सलाह खां सॾु थींदो, रोज़ेदार खे बाबु रैयान खां सॾु थींदो। सहाबन में ॿुधो ते अबू बकर सिद्दीक़ माठ वेठो आहे, बयान थी वियो फलाणे खे फलाणी दर खां, फलाणे खे फलाणी दर खां, माना जंहिंमें जेको अमल घणो हूंदो उनखे उन दर खां पुकार थींदी। हज़रत अबू बकर सिद्दीक़ नठे आवाज़ में अदब ऐं मुहबत सां निवरत ऐं ताज़ो सां अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह, भला तुंहिंजे पुठियां अबू बकर खे किथां सॾु ॾींदो? साईं मुर्गी फरमायो, अबू बकर ॿिनि खे हिक हिक दर खां सॾु थींदो, तोखे 8 दरनि खां सॾु थींदा, जंहिंखां वरी तंहिंखां जन्नत में हलियो। केॾो मक़ाम आहे सिद्दीक़ अकबर जो, केॾो शान आहे सिद्दीक़ अकबर जो। हुज़ूर जो सहरो आहे, हुज़ूर जो प्यारो आहे, हुज़ूर जे मथां जान माल बच्चा घर हर कुझु कुर्बान करण वारो आहे। अल्लाह जे प्यारे सैयदना सिद्दीक़ अकबर जो जॾहिं हिन जहान मां इंतकाल थियो रहियल थी त हज़रत अमीर उमर थी संदसि घर आयो। हज़रत अबू बकर जे पुट खे छॾे कयां, भाउ मुंहिंजो प्यारो यार, महबूबन जो बि प्यारो यार अबू बकर सिद्दीक़ जंहिं कुंड में जंहिं जाइ में रही इबादत कंदो राति जो, उहा जाइ त मूंखे ॾेखार। ईअं न हो त हुज़ूर सां गॾु इबादत कंदा हुआ, पोइ न हुज़ूर सां गॾु हूंदा त इबादत में जे हुज़ूर पंहिंजे हवेली में वेंदा हुआ, ही पंहिंजे घर में ईंदा हुआ, असां वांगुरु आराम जा यार कोन हुआ, अयाशी जा यार कोन हुआ, दुनिया जे कूड़नि कचरनि जा यार कोन हुआ, ज़ीअ जो घर में ईंदा हुआ, वरी बीही वेंदा अल्लाह जे इबादत में। अल्लाह जे क़ुरान बयान फरमायो, दुरूद कर त मां क़ुरान वरी शौक़ मोहब्बत हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे उन इबादत वारी जाइ खे हज़रत उमर पुछे छो त ख़बर हुई त इस्मन वारा जानम आहे। अल्लाह जे पाक कलाम बयान फरमायो, मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन माहू अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कान सुज्जदा यब्तगून फदलन मिनल्लाह व रिदवाना सीमाहुम फी वुजूहिहिम मिन असर सुजूद। मुंहिंजो महबूब अल्लाह जो रसूल ऐं जेके उन सां गॾु आहिनि उन्हनि जो किरदार कहिड़ो आहे, उन्हनि जो मामलो कहिड़ो आहे। अल्लाह फरमाए थो, वल्लज़ीन माहू जेके मुंहिंजे हबीब सां गॾु आहिनि, अशिद्दाउ अलल कुफ़ार काफ़िरनि ते सख़्ती करण वारा, रुहमाउ बैनहुम पाण में रहम ऐं कुर्ब वारा। मुंहिंजा मौला उन्हनि जो धंधो कहिड़ो आहे, उन्हनि खे ॾिसबो त रांदि में न हूंदा, उन्हनि खे ॾिसबो त कारोबार में तवजो घटि हूंदो, तराहुम रुक्कान सुज्जदा ॾिसंदे त रुकू कंदड़ हूंदा, सजदा कंदड़ हूंदा, या रुकू में हूंदा या सजदे में हूंदा, एॾी इबादत था कनि। सीमाहुम फी वुजूहिहिम मिन असर सुजूद सजदा कंदे कंदे पेशान ते निशान ठही विया। इहे निशान के बेकार के नहीं, इहे निशान के अजाया के नहीं। छा कंदा सजदा, ॻाल्हि छा कंदा? ईअं हाणे निमाज़ जी ॻाल्हि कर त मुस्लमान एॾो त तंग थी वियो आहे, एॾो त बेकार बणिजी वियो आहे, ॿिए हर सॾ खे जी करे अल्लाह जे निमाज़ खां नफ़रत करे, अल्लाह जे निमाज़ खां परे रहे। मुंहिंजा भाउ बेनिमाज़ी जी जाइ क़ुरान जहन्नम बयान कई आहे। क़ुरान ॿुधाए थो सा जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, अल्लाह जी ज़ात बरकात पंहिंजो जलवो जमाल ज़ाहिर कंदो। जेके बेनिमाज़ी हूंदा दुनिया में, उहे क़यामत में बि सजदो करे न सघंदा, इरादो कंदा अॻिते झुकूं त ऊंधा थी पुठी घर वञी कंदा। अजब थो लॻे निमाज़ में टाइम कहिड़ो थो वञे, हाँ न अल्लाह जी निमाज़ छॾे ॾी, अल्लाह जा सजदा छॾे ॾी, अल्लाह जी ज़ात बरकात जी बात न करी, एॾी निमाज़ जी बरकत आहे। असहाबन पुछो, या रसूल अल्लाह जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, किरोड़े इंसान दुनिया जा मैदान में ईंदा, अरब इंसान मैदान में ईंदा, हज़रत आदम खां वठी करे हज़रत ईसा ताईं जेके अॻियां नबी हुआ, पंहिंजो उम्मत मैदान में हूंदियूं। हबीब करीम तूं पंहिंजे उम्मत खे कीअं सुञाणे? सलाह शरीफ़ सोने हुज़ूर क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, हर को नफ़्सी नफ़्सी में लॻो पियो हूंदो। हैरत
तो मैदान हूंदो हबीबा अमा पंहिंजे उम्मत खे कीअं सुञाणंदो पाण फरमाईं था त मुंहिंजे उम्मतनि खे वुज़ू करण जे करे जे निमाज़ पढ़ंदा हूंदा त अवल वुज़ू कंदा उन वुज़ू करण जे करे हुननि जूं बाहूं हुननि जा मुंहं हुननि जा पेर ईअं पिया चमकंदा जे चोरीअ जो चंड चमकंदो आहे जे कारण घोड़नि में 5 कल्याण घोड़ो पधरो हूंदो आहे इहे मूं मुहम्मद अरबी जा उम्मती ॿियनि उम्मतनि में पधरा हूंदा हे छाजो सदको अल्लाह जे निमाज़ जो अल्लाह जे बारगाह में झुकण जो मुंहिंजा भाउ ख़ुदा तौफ़ीक़ ॾी ॿार निमाज़ी थी बच्चनि खे निमाज़ी बना घर में निमाज़ पैदा कर औलाद खे अल्लाह जे निमाज़ ॾे तवज्जो ॾियार जंहिं ख़ुदा खे राज़ी बनायो तुंहिंजा ॿई जहान सुहिणा थी एॾी निमाज़ जी बरकत हदीस में आई आहे हबीब करीम जी सहाबा बरकात जे लाइ अल्लाह जो क़ुरान तो ॿुधाए तुंहिंजा हबीब तुंहिंजे सहाब जी निशानी कहिड़ी आहे दुनिया जा कारोबार बि कंदा हुआ वापार बि कंदा हुआ तिजारतूं बि कंदा हुआ पर उन में मसरूफ़ एतिरो न हा जो रब विसरी वञे मशहूर एतिरो न हा जो नबी से विसरी वञे एतिरो क़ाबू न हा जो क़ुरान विसरी वञे तराहुम रुक्कान सुजदा यबतहून फदलन मिन अल्लाह व रिदवाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असर सुजूद उन्हनि खे सजदा कंदे ॾिसंदे रुकू कंदे ॾिसंदे उन्हनि जे पेशाननि में सजदनि जा निशान लॻा पिया आहिनि जेके क़यामत जे ॾियारे चोरीअ जे चंड वांगुरु चमकंदा रहंदा हदीस में ईअं ॿुधायो आहे त जॾहिं कब्रनि मां इंसान उथंदा अल्लाह फरमाईंदो भला हिकु जी मुंहिंजा मौला तुंहिंजा बाना मुझे बाण के कबर में उठारियो हा मुझा रब्बुल आलमीन पर जन्नत जी तैयारी भी करा जो मुझा मौला कीअं सुञाणू कबर में जरा जरा थी जा हूंदा कबर में जरी जा हूंदा कबर में मुंहिंजा हॾा ख़तम थी जा हूंदा लाचा रस में दोननि जेके मुंहिंजा निमाज़ी बाना आहिनि उन्हनि जा जेके बि सजदे में उज़वा लॻनि था त उन सजदे जे सदके महफ़ूज़ हूंदा सजदे में पेर खुतल आहिनि सजदे में गोॾा खुतल आहिनि सजदे में हथ खुतल आहिनि सजदे में पेशानी खुतल आहे ही छाजो सदको अल्लाह जे ज़ात बरकात निमाज़ जो सजदे खां परे त शैतान आहे मुसलमान थोड़ी रहंदो परे अल्लाह जे दीन खां अल्लाह जे सजदे खां अल्लाह जे निमाज़ खां वॾेरो सॾु करे हाज़िर साईं सरदार साहब सॾु करे हाज़िर साईं दोस्त सॾु करे हाज़िर साईं मिट माइट सॾु करे हाज़िर साईं आफीसर सॾु करे हाज़िर साईं ॿिए हर सॾ खे जी चवी ऐं मुंहिंजे अल्लाह जे सॾ खे पुठी ॾेई वञी त बुढी न मरी वई मुसलमान ई मुसलमानी आहे ही ईमान आहे तुंहिंजो ही तुंहिंजो अखलाक आहे अल्लाह जी ज़ात बरकात जे प्यारे हबीब जे परवाने हज़रत अमीर उमर सिंह रज़ी अल्लाह ताला जंहिंखे अल्लाह ताला वॾो शान ॾिनो आहे वॾी कुवत ॾिनी आहे ऐं एतिरी ताक़त वारो आहे दुनिया जे बादशाह जी हुकूमत तो ते हलंदी मूं ते हलंदी पर हज़रत उमर जी हुकूमत अल्लाह ताला दरियाहनि ते क़ाइम करे छॾी मिटीअ ते हुकूमत दरिया ते हुकूमत झंगल जे जानवरनि ते हुकूमत ऐं एॾो सादो चोले खे चटियूं लॻल हुयूं रूम जे बादशाह पंहिंजो कासिद मोकिलियो त वरी हज़रत उमर जो मामिलो ॾिसी आहे त कहिड़े हाल में आहे हेॾो जो मुड़ुस जो नालो आहे हेॾो जो रोब ताब आहे कासिद आयो आहे अचे थो सफ़र करे मदीने तैयबा में पहुतो हिकु माण्हू मिली वियो पुछे थो ॾे ख़बर अव्हांजे बादशाह जो महल कहिड़ो आहे हुनजो कई चौकीदार हूंदा का आलीशान महल हूंदी साईं जे ज़ाते गिरानी जो नालो वठी पुछे ॾियो ख़बर अव्हांजे बादशाह जो महल कहिड़ो आहे त उहो शख़्स हैरान थी वियो ऐं छाजो महल हूंदो किथे जांच वञी कर हिकु ॿुढी औरत मिली वई आहे पुछे थो मां ॿुधा तव्हांजे बादशाह हज़रत उमर जो महल कहिड़ो आहे त कुरारी खिली चए थी अबा असांजे बादशाह त महल जो नालो ॿुधो आहे अलाए कोन उन खे ॻोल्हियूं थी त मस्जिद में वञी ॻोल्हियूं किथे ॻोल्हीसि मस्जिद में हज़रत उमर जी तलाश में आयो उहो रूम जो कासिद जॾहिं मस्जिद जे दर ते बीठो आहे निहारे त हज़रत अमीर उमर सिंह तॾे ते सुबुह थियो आहे आराम रोजी वियो आहे मंझंदि जो टाइम थी आहे गर्मी आहे जान जो पघर मिटी मिली विया आहिनि पाण में बदन सॼो मेरो लॻो पियो आहे जीअं जो ने कासिद जी निगाह पई आहे ईअं ॾकण लॻो आहे जंहिं कंहिंखे जिन वठंदो आहे ॾके थो ज़ार ज़ार हज़रत उमर जागी पियो आहे पुछे थो ॾे ख़बर छा मामला छाजो डपजो अथई हे ख़ुदा जो क़सम आहे मां हैरान आहियां इहो तुंहिंजो रोब कोन्हे को पर तो में जेका हक़ जी ॻाल्हि आहे उन जो रोब एॾे शान वारो हज़रत अमीर उमर साईं जंहिंखे महबूबन जन्नत जूं बारक ॾिनियूं आहिनि जंहिंजे हुकूमत में अल्लाह ताला पूरी दुनिया ते ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल जो हुक्म हलायो हुजूर असां जी हदीस सही बुखारी मौजूद आहे हबीब करीम ने फरमायो त मां रात जो निंड में ॾिसां थो पियो मुंहिंजा उम्मती मुंहिंजे अॻियां हंधा ॾिसां थो हिकु अहिड़ो उम्मती आहे जंहिंखे कमीस सीने ते आहे नंढड़ी छोटड़ी हिकु अहिड़ो उम्मती आहे जंहिंजी कमीस अधु सीने ते आहे हिकु अहिड़ो उम्मती आहे जंहिंजी कमीस दुन ते आहे हिकु अहिड़ो उम्मती आहे जंहिंजी कमीस दुधनि ताईं आहे हिकिड़ो अहिड़ो उम्मती आहे जंहिंजी कमीस गोॾनि ताईं आहे कुझु हेठां ईअं कई नमूना सां थो उरद अलैया उमर ओ जेको उमर आंदो निहारन अलैह कमीसी यजरुहु निहारत एॾो वॾो जुब्बो जो जुब्बे खे गिली में थो अचे मलाइका ॿुधायो कि भला साईं इहो साही जुब्बो कोन्हे को ही दीन उमर ॿारनि खां वठी पेरनि ते तो मोहम्मद जे दीन सां
एॾो शान वारो हज़रत उमर हुज़ूर फरमायो त मां निंड में ॾिठो ख़्वाब में त मां हिकिड़े खूह ते आयो आहियां मूं मोहम्मद अरबी पाणी कढियो आहे उन खां पोइ हज़रत अबू बकर पाणी कढियो आहे उन खां पोइ उमर जो आयो आहे एतिरो त पाणी कढियो अथई जो मां पी खणी ढव कयां त हथ खणी लॻाया अथनि असहाब ने पुछियो या रसूल अल्लाह जो छा आहे पाण फरमाइण लॻा ही दीन आहे जो पूरी दुनिया ते उमर जे हथां हलण वारो हज़रत अमीर उमर सिंह आयो हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे पुट खे सॾे अब्बा मूंखे उहो घर ॾेखार उहा चाह ॾेखार उहो कमरो ॾेखार उहो रूम ॾेखार उहो हुर्फ़ो ॾेखार जंहिंमें हज़रत अबू बकर सिद्दीक़ रही अल्लाह ताला जी बात कंदो आहे ॾिसां त कीअं उहा जाइ आहे अंदरि जो लॻे अचे त सादी जाइ आहे उन में को कबूल काश लॻल कोन्हे आलीशान कपिड़ो लॻल कोन्हे सींगारल कोन्हे तो सवारी कुंदेश कान्हे का ईअं ई सादी हाल में आहे अंदरि जो आयो निहारे त क़िबले वारे पासे भित ते ज़रा ज़रा लॻा पिया आहिनि कुझु त बाही ज़रा था ॾाल हज़रत अबू बकर जे बचे रोई पियो फरमायो चाचा उमर मुंहिंजो बाबू जॾहिं नमाज़ में बीहंदो हो ईअं कॾहिं कॾहिं बेख्तियार बाहि निकिरी वेंदी हुई त अंदरां जिगर जा ज़रा ॿाहिरि निकिरी वेंदा इहे काला काला टका उहे आहिनि जेके मुंहिंजे बाबे जे जिगर जा ज़रा ॿाहिरि निकिरी वेंदा हुआ सॼी राति इबादत कंदो हो अल्लाह जे ख़ौफ़ खां छा शान आहे छा मक़ाम आहे छा दर्जो आहे अदासीं असां एॾा त गाफ़िल बणिजी विया आहियूं अल्लाह ताला छल पनाह में रखे जो काफ़िर खिलूं था कनि काफ़िर चर्चा था कनि त वो मुस्लमान चल गए उहे मुस्लमान ई दुनिया तां न ॾेवा जेके काफ़िरनि खे मारींदा हुआ अॼु हा त छा मामिलो रहियो भॼन साईं एॾी अल्लाह जे सहायता बरकात हबीब खे हबीब करीम जे सहाबनि खे इन मौत जी तयारी हूंदी हुई त अॼु अचे सुबुह जे शाम ते हज़रत अमीर उमर खे राति जो पंहिंजे बिस्तरे ते ॾिठो आहे सोचे पियो 1 2 3 4 बचा फिरिया बाबा छा जो था लेखो कयो असांजो को दुकान कोन्हे असांजो को कारोबार कोन्हे असांजी का तिजारत कोन्हे असांखे का नौकरी जो मामिलो कोन्हे छा जो था लेखो कयो पाण फरमाए थो पुट सुबुह खां वठी मां फ़ैसिला कयां सुबुह खां वठी मां मुआमला संभालियां सोचां थो मतां मूंखां का ग़लती थी वई हुजे त तौबा करे रोई पंहिंजे रब खां माफ़ी सुनी रहां मतां बिना तौबे जे समा मौत अची वञे बिना तौबे जे मरी न वञे कंहिंजी सोच ई अल्लाह जे प्यारनि खे अल्लाह ताला दर्जो बि वॾो ॾिनो आहे उनजो मक़ाम बि वॾो आहे उनजो शान बि वॾो आहे पर जेॾो शान हो ओॾो अल्लाह जो ख़ौफ़ सलात मुंहिंजे सोने हुज़ूर सुलेमान अल्लाह जो नबी आहे केॾो शान वारो नबी आहे बादशाह जिन्ननि जो इंसाननि जो पखियुनि जो हैवाननि जो रूए ज़मीन जी बादशाही आहे वेठो आहे अजीब मुआमिलो थियो साईं जो मामूल कहिड़ो हो जिते तख़्त लॻंदो हो मर्द अची हुई मथां पखी छांव करे बीहंदा हुआ हिक दफ़े मथे जो निहारे हुद हुद कोन्हे हुद हुद काॾे वियो क़ुर पाक ॿुधायो فما لي لا أرى الهدهد أم كان من الغائبين لأعذبنه عذابا شديدا أو لأذبحنه أو ليأتيني بسلطان مبين हुदुद नज़र कोन थो अचे या मां अज़ाब कंदोमांस या मां कहंदोमांस या को दलील ॾेई जान छॾाईंदो हुदुद जे ॻोल्हा लाइ उकाब खे मोकिलियो आहे उकाब मथे चढ़ी थो वञे आसमान खे वेझो पहुतो आहे एतिरो त मथे चढ़ी वेंदो हो त सॼी दुनिया कलकसत प्याले वांगुरु हुनखे नज़र ईंदी हाणे थोरो सम्झो जेकॾहिं उकाब थो पहिरें आसमान जे वेझो वञे त हुनखे सॼी दुनिया प्यारे वांगुरु नज़र थी अचे पर सुनो मोहम्मद जो सतन आसमान ते वञी पहुतो अञा मथे उन जॻह दुनिया अञा वेझी साईं फरमाईंदा इन अल्लाह रफ़अ लि الدنيا فأنا أنظر إليها وإلى ما هو كائن فيها إلى يوم القيامة كأنما أنظر إلى كفي ما إيه تو سॼी दुनिया खे ॾिसां जेको क़यामत ताईं थींदो या पंहिंजे हथ जे तरीक़े ॾिसबो एॾो शान मुंहिंजे मुस्तफ़ा जो त इन्नी फ़र्क़ुन लकुम असहाबियो मां तव्हांजे लाइ अॻुवान आहियां फ़र्क़ु अरबी में चइबो आहे जो कंहिं माण्हू जी किथे मंज़िल हुजे ॿियो अचे अॻे उते श्रंगार कराए कम खे ठाराए वारो कयो बादशाह थो अचे फलाणो थो अचे फलाणो थो अचे अॻे इंतज़ाम कराईंदो आहे उनखे फ़र्क़ु चइबो आहे क़ुर्बान मुंहिंजा मुस्तफ़ा तुंहिंजी महिरबानी था फरमाईंदा मां मुहम्मद तव्हांजो अॻुवान आहियां मां तव्हां लाइ जन्नत खे सींगारायां तव्हांजे अचण जी देरि मां तव्हांजे अमलनि जो शाहिद आहियां ऐं मुंहिंजा प्यारा उम्मतीयो एॾो महिरबान हुज़ूर साईं फरमाईंदा त जेका बि दुनिया जी शइ आहे मूंखे अल्लाह ताला ॾेखारी आहे मां मिन शैइन लम कुन उरीदुहु इल्ला
रअयतु फी मकामी हादा हत्तल जन्नत वन नार हमेशा त ही जेका भित इन्हे में अल्लाह ताला मुखे जन्नत बारे दी है जहन्नम बारे दी जेके विषय मुस्तफा अल्लाह ताला मुखे दिखाए छडियो वर खैर शान मुस्तफा जो मामलो सभनी का निरालो हजरत सुलेमान उकाब के मोकलो तो मथे करी वने निहारे हुदुद कारे जो खबर पई मन जे मुल्क खा जे जो अजे पहुतवा हुदुद के हम हुदुद खबरदार थी अल्लाह जो नबी तो ते नाराज दूसरी कारे हुदुद पूछे तो मां अर्ज तो कहीं मौजूद थे तो खुदा जे प्यारन के अगे जहान जो केडो फिक्र हो अगे हला जी केड़ी प्यारी ही हुदुद पूछे तो का रखा देख खबर सुलेमान ने क्या फरमाया यजदुल अज़बन्नहु औ लअज़बन्नहु औ लयातियन्नी बिसुल्तान मुबीन या मा असाब कममात या मा कहदमात या दलील जान चढ़ाए कई जानियो थी वन हुदुद फरहानी मुखे टपनाए हजरत सुलेमान के दरबार में आवा तख्त ते न्याय दे बैठो अल्लाह जे प्यारे नबी उससे मथा जी चंबू वरायो हुदुद दाह तो करे उज़कुर वकूफक बैन यदइल्लाह आय सुलेमान अज मत वट जवाबदार सुभाने को खुदा जवाब उज़कुर वकूफक बैन यदइल्लाह खुदा वट जो हलनी तो तुम भी जवाबदार है हजरत सुलेमान से तफसील कंदा का इरतादत फराइस हु एदो अल्लाह के नबी के अगी जहान जी सोचे जो पूरी जान जौजवाट की जान हत्ता कोई देखो करे हम हुदुद गाल कर इसी तो चयो तो या कहदो मास या अजाब कनो मास या दलील जान चढ़ाए मुमट दलील मुखे मारना माही ही यमन के मुल्क में रिसिया सजो किसो बयान किया अल्लाह जो नबी खुश थियो और मकसद यो हो तो चरे उनके अगे जहान जी गाल आई तो अल्लाह जे नबी जी पूरी जान नकी वई हुजूर सुना पाजे बचन में पाजे हरमन के पाजे घरवारन के रात जो तहज्जुद के टाइम ते उठारी ना हमें तो उठो मुझे घर वारियो रब कासियतन आरियतन यौमल कियामत जो तो दुनिया में के औरतों ढकल होयो बजर क़यामत तो हारो थींदो जो करे ना फिक्री मयो असा करे यो सोचो ही ना असी छाजेला पैदा थासी असी न जहान में छाजेला आया सी असा जो घर असल केड़ो आया के थायो हलनो करे सलासरी प्यारे हुजूर जे करे हा गाल असा जे सहल में वेही वने ना तो कई गुनाह का बची न सही गाल एकरो बादशाह एकरे जंगल का जो निहारे तो फकीर बैठो न बोरती वेठला न ओता कथे हल्ला न मुसाफिर खान थे हल्ला फकीर तू इते छातो करी सी अल्लाह जो जिक्र कनो अल्लाह जी बात कनो खाई दो छाई फकीर गोरियों कजो दिखायो यही मां गोरियों खाईंदो आहे हिकिड़ी सुबुह जो खावा ही शाम जो खावा इन टाइम जो गुज़रान थी वेंदो आहे बादशाह खे गुस्सो आहे त कूड़ थो हणी हे बादशाह कूड़ सॼी ख़बर पई तूं खणी वञी खाई ॾिस बादशाह खे ॾिनई बादशाह जो राति जो हिकिड़ी गोरी खाधी त सॼी राति हिन में एॾी कुवत रही जो पंहिंजे रायनि सां गॾु रहियो पर हिनजी ताक़त ख़तम न थी हिकिड़ी गोरी सां बादशाह सुबुह जो वरी घोड़े ॾे स्वार्थ सिधो फकीर वटि आयो फकीर शादी कया बेटी न जी पोतू नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक कीअं तो ज़िंदगी गुज़ारी मूं हिकिड़ी गोरी खाधी आहे त हेॾी उन कुवत पैदा थी आहे तूं जो सुबुह शाम तो खई तुंहिंजो मामिलो अलाह कीअं हूंदो सची ॻाल्हि कर बादशाह जे निहारे फकीर फरमायो बादशाह इहे ॻाल्हियूं पोइ पुछजां पर चईं ॾींहं खां पोइ तुंहिंजो मौत आहे 4 ॾींहं बाक़ी तुंहिंजी हयाती आहे फलाणे ॾींहुं फलाणे टाइम ते तूं मरी वेंदे अचे बादशाह खे डपु थियो मरी ॾींदुसि वज़ीर घुराए नौकर घुराए न्याणियूं घुराए पुट घुराए उछगारो ॾे रोए हण खां मोकिलाए न हिते राणी यादि रही न उन सां गॾु फिराज रहियो न का ॿी ॻाल्हि यादि रही बसि गोरियूं त खाए पियो पर का ताक़त कान हुजे का शइ कान हुजे हुन चोथों निहारो आयो तॾहिं बादशाह जे घर में उछगारो लॻियो पियूं हुजण ही मोई कोन को पंजो निहारो चहों निहारो थियो गुस्से में भरजी वियो पाण सां पंहिंजा साथी खई सिपाही खई सिधो फ़कीर ते चढ़ाई आहे अरे फ़कीर तो जहिड़ो दरवेश मुंहिंजा तो लाह पढ़े छॾियां ही छा चई मूंखे मां मरी त कोन जो हा जी बादशाह मरण जी ॻाल्हि पोइ छा फ़ैसिलो तइ कयूं भला मूं तोखे ॿुधायो त चोथे ॾींहुं मरंदे 3 ॾींहं जी त तोखे जेरे हुजण जी पक हुई न जी हा के पोइ 3 ॾींहं में तोखे राणी यादि हुई चई त न घरवारी यादि हुई चई त न दुनिया यादि हुई चई त न बंगुर जी छावणी थिए चई त न नौकर बणी थिए चई त न ॿियूं बादशाह तोखे 3 ॾींहं जी पक हुई तॾहिं बि तोखे राणी यादि कान हुई मूंखे त हिकिड़े सेकंड जी पक कान्हे का त मूं तॾहिं कॾहिं जंहिं माण्हू मौत खे यादि कयो जंहिं माण्हू इन खईअ खे यादि कयो जंहिं माण्हू जो इन ॾे तवजो रहंदो जंहिं माण्हू जे ज़हन में इहा ॻाल्हि हूंदी त मां हिते हमेशह रहण जे लाइ न आयो आहियां अॼु मरां सुभाणे मरां उहो छा गुनाह कंदो छा पर असांखां मौत विसरी वियो अलाह जे प्यारनि खे एॾो मौत जो मामिलो आहे दुरूद शरीफ़ को वाक़ियो अर्ज़ हज़रत ईसा नबी अल्लाह जो प्यारो नबी आहे
जंहिंखे अल्लाह ताला बिना पीउ जे पैदा फरमायो। यानी हज़रत बीबी मरियम खे अल्लाह ताला इहे पचो था खणो। हज़रत ईसा जॾहिं वॾो थियो पंहिंजे अमर सां गॾु हिकिड़े जबल में वञी अल्लाह जी इबादत करण लॻो। अल्लाह जे इबादत में लॻो पियो आहे। ॾींहं जो रोज़ा रखे, राति अल्लाह ताला जी इबादत करे हलंदे हलंदे हज़रत बीबी मरियम इज़राइल खे अल्लाह ताला मोकिलियो आहे। वरी मरियम जो साह कढी आहे। मरियम सां हुनजे जबल ते हज़रत ईसा हेठि लही आहे त को पाणी खणी अचां, को गाह पटे अचां। उन गाह ते रोज़ो खोलींदा हुआ, पाणी ते रोज़ो खोलींदा हुआ। हज़रत ईसा हेठि लही वियो आहे, पुठियां इज़राइल आयो। बीबी मरियम सुञाणे थी इज़राइल आहे, छाजे लाइ आयो आहे? अम्मा तुंहिंजो साह कढण लाइ आयो आहे। यदि एतिरो तरस मुंहिंजो नबी पुट हज़रत ईसा जे माणे खां मोकिलिया, उहो मुंहिंजे इंतज़ार में हूंदो। यदि अचे थो बीबी मरियम सां मोहलत ॾियण, मां इज़राइल कंहिंखे मोहलत मिली आहे? हे पूरी दुनिया जा बादशाह निहारियो, अलाह केॾियूं केॾियूं ताक़तूं आहिनि। चए थो मां मोहलत ॾियण वारो आहीं कोन को। बीबी साहब तयारी कर, अल्लाह जे बरकत जो ऑर्डर बीबी साहब जो कमु बर्बाद करे वियो आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे कढी आयो। अचे निहारे अमर जीअं आहे, हाफ़िज़ औरत कमाल वारी, जहिड़ी आहे तेरी महफ़ूज़ रखी आहे। वेही रहियो त अमर निंड में आहे, शायदि आराम थिए त पोइ रोज़ो खोलण, गॾिजी रोज़ो अम्मा सां खोलिया। कुझु देरि ताईं तरसो, रोज़े खे देरि पई थिए। जिब्रील आयो, ए ईसा नबी अमर तुंहिंजी जहान छॾे वई। जी हाँ भला इते जनाबो केरु पराए, गुस्ल केरु ॾियारे, कफन केरु ढकाए। पासे में कोई चइनि कोहर केतिरो ॻोठ आहे, ओॾां साईंदा पर केरु गॾिजी न आयो। मोटी जो अचे निहारे जन्नती हूरूं गुस्ल ॾियारे रहियूं आहिनि। अल्लाह जा मलाइका जनाज़े जी निमाज़ लाया आहिनि। हज़रत ईसा इमामत कराई आहे, बीबी साहब खे दफ़न करायो अथनि। साल खां बाद आयो, तव्हांजी अम्मा जे क़बर ते बीठो आहे। दुआ थो करे मुंहिंजा मौला मुंहिंजे अमर खे जहिड़ो कर त मां अमर खां अहवाल वठां। अमर जहिड़ी थी आहे, निंड मां जागी अहिड़ी जहिड़ी थी आहे। पुछे थो मां छा मामिलो आहे? तव्हां दिलि भर पुट रब मूंखे जन्नत ॾिनी आहे, पर सकरात वारी कड़ात अञा मुंहिंजे दिलि थी आहे। साल पूरो गुज़रियो आहे। सॼण साईं असां पूने जे मक़ाम जा न आहियूं, असां तुंहिंजो उहो शान कोन्हे जेको बीबी मरियम जो आहे। उन्हनि प्यार जो मामिलो आहे। अरे मां तूं त सॼा गंद में गंदा, सॼा किन में भरिया अथाऊं। वेही करे अंधेरी राति में सोच, सुबुह खां वठी शाम ताईं नंढे हूंदे खां वठी करे हिन वक़्तु छा गुनाह थिया, छा सवाब थिया, न करे सोची, न करे फिक्र कई, न करे रातो पंधु कयो। मुंहिंजा प्यारा भाउ, इन मौत खे यादि कर। इहो जहान अॻियां अॼु न त सुभाणे ॿिए नेठ मूंखे तोखे हलणो। तॾहिं तो अल्लाह फरमाए पाक क़ुरान में, मिनहा ख़लक़नाकुम, इन्ही मिट्टीअ मां असां तव्हांखे पैदा कयो आहे। वफ़ीहा नुईदुकुम, ऐं इन मिट्टीअ में असीं तव्हांखे वराईंदासीं। वमिनहा नुख़रिजुकुम तारतन उख़रा, ऐं इन मिट्टीअ मां असीं तव्हांखे वरी कढी मैदान क़यामत में आणींदासीं। तुंहिंजी ज़िंदगी सॼी सफ़र आहे। या मुसाफ़िर हिते हलंदे फिरंदे डुकंदे वरी फरमायो, मां अनब दुनिया व मा लिय वलिद दुनिया इल्ला कराकिब निस्तज़ल्लत तहत शजरतिन सुम्मा राह अनहा। साईं फरमाईंदा मुंहिंजो मिसाल ईअं आहे, जेको मुसाफ़िर घोड़े ते सवार हुजे, गर्मी हुजे, कंहिं वण जे हेठो गरी करे बीही रहियो आहे त छांव में साह पटे, पोइ अॻिते वधा, हुनजो हिते रहण जो प्रोग्राम कोन्हे को। मां मुहम्मद रबी बि दुनिया में ईअं लंघी वञण वारो आहियां। हज़रत इब्राहिम अल्लाह जो खलील आहे। रब जी ज़ात पंहिंजे क़ुरान में ॿुधायो आहे, वत्तख़ज़ल्लाहु इब्राहीम ख़लीला। अल्लाह ताला इब्राहिम खे पंहिंजो खलील बनाए ऐं ख़ुदा जो ऐलान करे त मुंहिंजो खलील आहे। हिकु थोरी इज़त आहे। मां चवां मुंहिंजो फलाणो दोस्त आहे, फलाणो दोस्त आहे, फलाणो दोस्त आहे, पर कमाल करे उहो ऐलान करे त दोस्त आहे। अल्लाह जे प्यारे इब्राहिम अलैहिस्सलाम इम्तिहान आया, जान जो सौदो आहे त बाहि में घिरी पियो, पुट जे कुहण जो मामलो आहे त कुहण लाचार थी वियो। भला कंहिंजो मुंहिंजा मौला इब्राहिम खे ॾाढा इम्तिहान न अथई, पर असांखे मोकल ॾे, असीं आज़माए ॾिसूंसि। अल्लाह खे छा सां आज़माईंदोसि? मुंहिंजा मौला मोकल ॾे। फरमायो ठीकु आहे, वञो। ॿ मलाक लही आया, इंसानी सूरत में, ग़रीबाने लटनि में, पुराना कपिड़ा पिया अथनि। हज़रत इब्राहिम साईं खे 3000 बकरियूं हुयूं। उन अल्लाह जे खलील खे ॾिठो त बकरियुनि सां बीठो आहे। अचे फरमान लॻा, सलाम वराए ऐं चवंदा सुबूहन कुद्दूसन रब्बुना व रब्बुल मलाइकत वरूह। अल्लाह जी तस्बीह जो पढ़ियो, इब्राहिम साईं खे वणी वई। फरमाया सभा वरी मूंखे पढ़ी ॿुधायो, असीं मुफ़्त जो माल कोन्हे, बकरियुनि जो अधु ॾे त पोइ तोखे पढ़ी ॿुधायूं। असां पाण घुरिज में अल्लाह जो दीन आहे, ॿुधाए ॿुधाए छाजी बकरियूं तव्हांखे ॾियां? अल्लाह जे प्यारे हबीब, प्यारे खलील हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो, ठीकु आहे, अधु बकरियुनि जो तव्हांजो। पढ़नि था सुबूहन कुद्दूसन रब्बुना व रब्बुल मलाइकत वरूह। अल्लाह जे प्यारे तो वरी ॿुधायो, ॿियो अधु बि ॾे, ॿियो अधु बि तव्हांजो। वरी ॿुधायो, हाणे छा ॾींदे? बकरियूं सभु मिली चुकियूं, हाणे छा ॾींदे? अल्लाह जे प्यारे फरमायो, हाणे मां सम्झी वियो आहियां तव्हां बकरियूं चारे कोन ॼाणंदो, अव्हांखे चारण जो ढंग कोन्हे, फन कोन्हे, तरीक़ो कोन्हे को। अव्हां मूंखे रब जो हम्द ॿुधायो, मां तव्हांजे बकरियुनि जो धनार थी रहियो। मलाइक मथे चढ़ी आया,
मुंहिंजा मौला असांजी जाइ कान्हे का वाकई तुंहिंजे खलील हुजण जो लाइक़ आहे वाकई तुंहिंजे दोस्त हुजण जो लाइक़ आहे जेको तो रब जे नाले ते पंहिंजी जान बि ॾे माल बि ॾे बचा बि ॾे इहो तुंहिंजो दोस्त न थिए वाकई केरु दोस्त थिए एॾो खलील अल्लाह जो प्यारो नबी वेठो आहे इज़राइल आयो छॾे त केरु कोन इज़राइल आयो अल्लाह जे हबीब फरमायो त हर हिकु नबी खे अल्लाह ताला पंहिंजी जाइ जन्नत में ॾेखारींदो आहे ऐं पोइ चवंदो अथसि त जे चई त मां तुंहिंजो साह कढां इब्राहिम अलैहिस्सलाम वेठो आहे इज़राइल आयो आहे सलाम अलैकुम वालेकुम सलाम बेखबर सी अल्लाह ताला मोकिलियो आहे त मुंहिंजे प्यारे खलील हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे वञी मुंहिंजा सलाम चयो ऐं संदसि दुनिया जी ज़ाहिरी ज़िंदगी पूरी थी वई आहे संदसि साह खे कढी मूं अल्लाह जे दरबार में पहुता त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो इज़राइल अवल हिकिड़ो मुंहिंजो सुवाल आहे उहो रब जे दरबार में खई वञ जवाब वठी चे ॿुधाए त पोइ ॿी ॻाल्हि कयूं कहिड़ो सुवाल आहे साईं जी अल्लाह ताला खे अर्ज़ु करे हल यकदुल खलील रूह खलील चओ वञी त मुंहिंजा मौला दोस्त बि दोस्त जो साह कढंदो आहे छा सवाल कंदे हारियो केॾो प्यारो सवाल इब्राहिम अलैहिस्सलाम तुंहिंजो खलील आहे तूं रब आहीं तो पाण ऐलान कयो वतखज़ अल्लाह इब्राहिम खलीला बाहि में आज़माई पुट जे कुहर सां आज़माई माल जी मिल्कत जे कुर्बान कर आज़माई पंहिंजे नंग खे हज़रत हाजरा खे अकेलो तुंहिंजे करे बैतुल्लाह में छॾे ॾियो इस्माइल खे छॾे ॾियो ज़मज़म पाणी निकितो ही सभई इम्तिहान नहीं पोइ अहिड़े दोस्त जो साह कढबो आहे छा हल यकबिज़ुल खलील रूह खलील ही ऐं इज़राइल मोटी वञ रब जे दरबार अर्ज़ कयो मुंहिंजा मोट में छा मालिक ऐं मुंहिंजा प्यारा रब छा खलील जे दोस्त खे खलील जे साह खे कढंदो आहे खलील जे साह खे परवाह कराईंदो आहे रब खां इज़राइल ईअं थो चवे हा मुंहिंजा मौला चङो भला लही वञी चईसि त हल यकरहुल खलील लका खलील ही चईसि त इब्राहिम भला जे दोस्त जो साह न कढंदो आहे दोस्त जो दम परवाज़ न कराईंदो आहे त भला दोस्त वई दोस्त जे मिलण खां लहराईंदो आहे मां त तोखे मिलण वारो थो घुरायां हल यकरहुल खलील लका खलील ही ऐं मुंहिंजा प्यारा खलील जे दोस्त जो साह कढंदो न आहे त दोस्त जे मिलण खां लहराईंदो कोन्हे को उहो तुंहिंजे मुंहिंजो दोस्त मुंहिंजे दरबार में चवण लाइ तयार थी छो थो लहराए इज़राइल ते रहंदो आहे इब्राहिम खलील समझ ऐलान इकबज़ या इज़राइल देर न कर जल्दी मूंखे रब जे दरबार में वठी सजरा साईं वो जहिड़े मर्तबे वारा हा जहिड़े शान वारा हा जहिड़े मान वारा हा जहिड़े मकाम वारा हा पर मूं त आयो त सही कंहिंखे हिन दुनिया ते हमेशह ज़ाहिरी ज़िंदगी न मिली आहे ज़ाहिरी रहाश न मिली आहे ज़ाहिरी मुआमिलो न मिलियो आहे तॾहिं त अल्लाह समझ मुंहिंजा नबी हलाया मुंहिंजा पाक मन पैगंबर हलाया त तव्हां केरु आहियो منها خلقناكم وفيها نعيدكم ومنها نخرجكم تارة أخرى इन मिट्टी में असां तव्हांखे पैदा कयो आहे वफ़ा तव्हांखे इन मिट्टी में आणींदासीं तॾहिं वीचारे आशिक़ बयान फरमायो त ऐ सुखिया सत मार वारा कुझु क़बर खे यादि कर ठोस मी से जिन मथे कारे कलर खे यादि कर अगरि असां मिट्टीअ जो मक़ाम मुंहिंजे तुंहिंजे अॻियां रखियो आहे अॼु अधो जो अॼु अबो जो अॼु ॾाॾो जो अॼु अंबर वई अॼु न्याणी वई अॼु पुट जो ने मूंखे तोखे वरा खड़ा लाहींदा ख़बर न आहे त पोयां लाइ छा थिए मामिलो तुंहिंजे नाले ते रब जे नाले ते ॾियनि या न ईसाले सवाब कनि या न दर्जे पहचान लाइ ख़ैरात कनि या न कनि उहो त पोयां जो मामिलो आहे तूं पंहिंजी ज़िंदगी खे सुहिणे नमूने गुज़ार अॼु न त सुभाणे मौत मथो महिमान मिनहा ख़लक़नाकुम वफ़ीहा नुईदुकुम वमिनहा नुख़रिजुकुम तारतन उख़रा इन ज़मीन मां तव्हांखे पैदा कयो अथऊं इन में तव्हांखे आणींदासीं इन मां तव्हांखे ॿाहिरि कढी मैदान महशर में आणींदासीं दुरूद सोने हुज़ूर अल्लाह जे बारगाह में अर्ज़ मुंहिंजा मौला असांखे पैदा मिटीअ मां कई वराए मिटीअ में थो आणी भला पोइ पैदा छाजे लाइ कई मक़सद बख़्शी सोणी सूरत छाजे लाइ ॾिनई इंसान बनाई मलाइकनि खां सजदा कराई दुनिया जे तख़्ते ते बादशाही दौलत हुनजी छाजे लाइ वरी ॿी आयत में अल्लाह बयान फरमायो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क बरकत वारी ज़ात जंहिंजे हथ में बादशाही आहे रब चए थो तव्हां आरज़ी हाकिम आहियो आरज़ी बादशाह आहियो हक़ीक़ी बादशाही रब्बुल आलमीन जी आहे जंहिंखे फनाया ते कान्हे का अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियबलुवकुम अय्युकुम अहसनु अमला मूं कुल शइ ते क़ादिर आहियां मूं इन जी करे हयाती ॾेई ऐं कुझु मोतांदो आहे तव्हांखे आज़माया अव्हां कहिड़ा जंहिंजा अमल सुहिणा मां कारीगर आहियां हकीम आहियां हिकमत वारो आहियां मूं तव्हांखे बेकार न ठाहियो आहे
तू का शे ठाहींदो त बेकार ठाहींदे, घर ठाहींदे, गाड़ी ठाहींदे, कुछ ठाहींदे, कंहिं न कंहिं हरदला ठाहींदे त मां रब वरी अजा ठाहींदुसि छा? मूं तोखे मुअत्तल न बनायो आहे, बेकार न बनायो आहे, तुंहिंजे पैदाश जो घर सां कहिड़ो लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। इन जे लाइ अल्लाह ताला तव्हांखे वजूद बख़्शियो आहे, तव्हांखे आज़माए तव्हां मां कहिड़ा जंहिंजा अमल सुहिणा आहिनि। उहे अमल सुहिणा जेके बि आहिनि क़ुर ॿुधाया आहिनि, सूरे मुहम्मद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस ॿुधाया आहिनि, अल्लाह जे प्यारनि बयान फरमाया आहिनि। उन अमलनि में अव्वल ईमान, ईमान खां बाद अव्वल अल्लाह जी निमाज़, ईमान खां बाद निमाज़ जो मक़ाम। अव्वल क़यामत जे ॾियारे पुछा थींदी त निमाज़ ई थींदी, निमाज़ पढ़ंदो ही या न, सजदा कंदो ही या न, मस्जिद में ईंदे ही या न, रब खे राज़ी बनाईंदे ही या न, ख़ुदा जे अॻियां झुकंदे ही या न। अहसन अमल कर, पोइ भली तुंहिंजी थोरी ज़िंदगी जे वॾी ॻाल्हि कान्हे का, घणी ज़िंदगी जे वॾी ॻाल्हि कान्हे का, जेॾा अमल सुहा कंदे ओॾो तुंहिंजे मथां अल्लाह राज़ी थींदो। सॼा साईं अल्लाह जी ज़ात बाबरकत जे प्यारनि पंहिंजे सिर जा सौदा कया, असहाबनि पंहिंजे जान जी बाज़ी लॻाई, असहाबनि पंहिंजे बचनि खे कुझु न ॾिठो, ख़ुदा जो कसम आहे पर क़ुर्बान वञी उन्हनि जाननि जे मथां जंहिंखे इहो फ़िक्र हो त ख़ुदा करे त मुस्तफ़ा सां राज़ी हुजे, अल्लाह जल जलालहु राज़ी। आख़िरी प्यारे हुज़ूर इहा ख़बर आहे त सुहिणा अमल कजनि, पर कुवत पैदा नथी थिए, हिम्मत पैदा नथी थिए। केॾी मिठी शइ हुजे पर बुखार वारे खे ॾींदे चवंदा पाणी कड़ो आहे, पाणी कड़ो कोन्हे पर हुनजे तबियत में मर्ज़ आहे। अहिड़ी तरह क़ुर भलो आहे, हदीस भली आहे, अल्लाह जो हुकुम भलो आहे, साईं जो हुकुम भलो आहे, हुज़ूर जो फरमान भलो आहे, पर असांजी तबियत जो दिलि मरीज़ थी वई आहे, दिलि जो गुनाह जे करे गंद सां भरिजी वई आहे, उन में को नूर रहियो ई कोन्हे को, इन जे करे असांखे भलियूं शयूं भलियूं थो नज़र अचे। निमाज़ पर निमाज़ ते छा हथ थो चंडे, मुस्लमान ॿुधी मर ख़ुदा इहो हथ न छंड मथां क़यामत ते हथ हुजे ई न। भला दीन जो कमु ॾाढो छा अल्लाह जे प्यारे हदीस फरमायो अग़फिरुल्लाह वाफ़ शवारिब, ॾाढियूं रखो ऐं शहपरनि खे कटियो, मूं मुहम्मद अरबी जे सुन्नत ते अमल कयो। हदीस पाक में आयो आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि प्यारी हदीस जो किताब सही बुखारी शरीफ़ 7-8 जुज़ हाणे मां सॼो इंतखाब कयो आहे। दुआ कयो अल्लाह करे त सिंधी में छपराइण ऐं इंशाअल्लाह ताला सभिनी मुहम्मद अरबी जे आशिक़नि खे मिले, उहे पढ़नि तो ख़ुशि इंशाअल्लाह। हज़रत नबी पाक जे दरबार में ईरान जे बादशाह जा ॿ कासिद आया, इन इरादे सां नबी करीम अलैहिस्सलाम जे नाले नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक अरब तंग थी चुका आहिनि, वेढ़े में पूरे नथा पवनि, अव्हां ॿई वञो वञी साईं खे शहीद करे अचो। उन्हनि सोचियो त आम रवाजी ॻाल्हि आहे, पोइ तव्हां ईरान खां निकिता आहिनि, मुंहिंजे महबूबनि खे मदीने में ख़बर पई आहे, असहाबनि खे घुरा फरमाईंदा था, ऐं मुंहिंजा प्यारा सहाबी जो बशसता था अचनि, फलाणे मुल्क जा अहिड़ियूं सूरतूं अथनि, अहिड़ा मुहावरा अथनि, अहिड़ो नमूनो अथनि, अहिड़ो तरीक़ो अथनि, जॾहिं मदीने में पहुचनि यकदमि उन्हनि खे तंग न कजो, उन्हनि खे पाण रहाइजो, गुस्ल कराइजो, कपिड़ा धोई ॾिजो, फला खाधा खाराइजो, 3 ॾींहं आराम कराए थक लाहे पोइ मूं मुस्तफ़ा जे दरबार में आयो। मूंखे यार तोखे ख़बर पए त मुंहिंजो दुश्मन थो अचे त असीं इहे कंदासीं, असीं अहिड़ा पेर कंदासीं जो हुजे ई न। वाह मुंहिंजा महबूब रहमत वारा नबी, तॾहिं तो रब जो क़ुर फरमाए वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन, ऐं मुंहिंजा हबीब मूं तोखे सभिनी जे लाइ रहमत वारो नबी करे मोकिलियो आहे। तव्हां पंहिंजे हदीस में फरमाईंदा था इन्नमा बुइस्तु रहमतन वलम उबअस लआना, अल्लाह मूंखे रहमत करे मोकिलियो, अल्लाह लानतन वारो नबी करे न मोकिलियो। सहाबी हैरान हुजनि, एॾा प्यारा महिमान था हुज़ूर जा अचनि, हर को चए यार ख़ुदा करे मूंखे मिले त मां ख़िदमत कयां त नबी राज़ी थी पवंदो। हर को तार में आहे, हर को जात में आहे, नेच के सहाबी खे मिली विया, वठी के घर में रहाई, ओताक में रहाई, मानियूं टुकर खाधा पीता जाम मिलिया, गुस्ल करे कपिड़ा धोई ॾिनई, ॾाढा ताज़ा थी विया। हिकिड़ो ॾींहुं गुज़रियो, ॿियो ॾींहुं गुज़रियो, ॿियो ॾिहाड़ो थियो त सॼो अदा ॾे ख़बर तव्हां सभिनी महिमान लाइ ईअं कंदा आहियो या रुॻी असांजे लाइ लॻा था तव्हांजे लाइ असांजे हुज़ूर जो फरमान, तव्हांजे लाइ असांजे दिलबर नबी जो हुकुम आहे। हिननि सिफ़तनि वारा, हिननि मुहादनि वारा, हिननि नमूननि वारा, हिननि शकिल वारा ईंदा, उन्हनि जी ख़िदमत कजो, उन्हनि खे हेॾो भांजो तरह सां तव्हांखे जॻहि ॿुधाई हैरत में बाजी आहे। हाणे वठी सदा साईं जे दरबार में आहिनि, हबीब निहारे फरमाया ॾियो ख़बर हुननि जा शहपर वॾा हुआ, हुनजे तव्हां छो रखिया आहिनि, असांखे बादशाह जो हुकुम आहे। नबी फरमाया त मुंहिंजे रब जो मूंखे हुकुम आहे त ॾाढी रखई शहपर कर। वेठा दरबार में साईं जे सरकार जे साम्हूं वेठा,
छा चवण त दुश्मनी में आया तो किसी जान ख़ामोश थी जान हबीब राज़ में रखे चलो हाणे तव्हां मोटी वञो मां तव्हांखे असां बि सॻोरा मिंट करे रखंदा हुननि खे रात जी ॻाल्हि अञा नथो ॿुधायां हे मोटी जान साईं पोइ ते ॻाल्हि कई त हिन इरादे सां जॾहिं मोटी बादशाह जे दरबार में पहुता पुछे तो ॾियो ख़बर छा करे आयो छा वरी कहिड़ी ॻाल्हि पुछे छा करे आयो छा खणी आयो हुननि खे आर्डर हो त नबी पाक जो पाक सिर खणी अचिजो हबीब वञी ताबरगा जे दरबार मोटी विया पुछे तो ॾियो ख़बर छा खणी आयो चवण लॻा असीं दिलियूं मदीने छॾे आया आहियूं ॾिसां थो वञी आया बार देखे और शहनशाह ज़मीं देखे मोहम्मद की कचहरी से मगर जलवे नहीं देखे कई बादशाह रखा कई सुल्तान रखा कई दुनिया का शाहूकार रखा कई दुनिया जा अमीर वॾेरा रखा पर खुदा जो कसम अहिड़ी दरबार किथे आहे कान था जिते गुरनि सां भलाई थिए बेबरनि सां वण थियनि जेके दुश्मनी खणी वञनि तंहिंजे मथां मुंहिंजो मोहम्मद रबी कुर्ब करे एॾो करीम रहीम साईं जो मां हुकुम पे बयानु कयो असांखे छा जो थो लॻे नबी जहिड़ी सूरत ठाहिण असांखे ॾुखी लॻे नबी संगे तरीक़े तरफ़ ॾुखियो लॻे मुस्लमान खाधी आहे मुस्लमान को नालो आहे जो भित ते लिखी छॾिबो मुस्लमान अमल जो नालो आहे मुस्लमान किरदार जो नालो आहे मुस्लमान हिकु ज़िंदगी जो नालो आहे जेका ज़िंदगी सुहिणे मोहम्मद अरबी जे तरीक़े जे मुआफ़िक़ अल्लाह समझ पंहिंजे पाक कलाम में वमन युशाक़िक़िर रसूल मिन बाद मा तबय्यन लहुल हुदा वयत्तबि गैर सबीलिल मुमिनीन नुवल्लिही मा तवल्ला वनुस्लिही जहन्नम वसाअत मसीरा जेको बि शख़्स हक़ जी ॻाल्हि ॿुधे हिदायत ॿुधे रोशन बयान ॿुधे पोइ बि रसूल जी ताबेदारी न करे रब चए थो मां तवल्ला जेॾे फिरियो आहे त ठहिराईंदासीं जवान फलाणे खे छॾे ॾे भली हले हिते साम्हूं लॻंदुसि नुवल्लिही मा तवल्ला जेॾा फिरियो आहे तेॾा ठहिराईंदासीं वनुस्लिही जहन्नम ऐं जहन्नम में पहुचाईंदासीं वसात मसीरा ऐं पुरी जाइ मोतीअ तव्हांजी जहन्नम अल्लाह ताला शरत पनाह में रखे जंहिंजी बाहि दुनिया जे बाहि खां हज़ार भेरा वधीक गरम आहे वधीक तेज़ आहे वधीक ॾुखी आहे अल्लाह ताला पनाह में रखे त मक़सदु इहो आहे त असांजे मथां मौत अचिणो आहे उनजे लाइ असां तयारी कयूं उनजे लाइ असीं सोचियूं उनजे लाइ तरीक़ो इहो आहे त अल्लाह ताला खां गुनाह जी माफ़ी घुरो पंहिंजे गुनाह ते पिशेमान ते रोई रड़ियूं करे पंहिंजे रब खे रिझायूं रब जो ज़िक्र कयूं रब जे हबीब ते दुरूद करूं ऐं साल जी सोहबत कयूं रब जे प्यारनि जी मोहबत में अची ॿई जहान सहना अल्लाह फरमायो अव्हांखे मिटीअ मां पैदा कयो अथऊं अव्हांखे मिटीअ में आणींदासीं अव्हांखे मिटीअ मां ॿाहिरि कढंदासीं मुंहिंजा मौला भला को हयाती ॾी मौत छो थो ॾी रब जेको हमेशह मुताज रहण लाइ कोन आंदो आहे अव्हांखे ज़िंदगी इन लाइ मिली आहे लियब्लुवकुम अय्युकुम अहसन अमला त ॾिसो त केरु आहे तव्हां में जंहिंजा अमल तमामु अमल सुहिणा हुजनि अखलाक सुहिणा हुजनि किरदार सुहिणो हुजे गुफ़्तार सुहिणी हुजे कचहरी सुहिणी हुजे उथी वेठी सुहिणी हुजे का गिला न कूड़ न ठगी न धोखो न हराम न नाजायज़ न बद किरदारी न हुजे उन बाने ते अल्लाह जी रहमत आहे उन जी हीअ ज़िंदगी बि जन्नत जहिड़ी आहे हूअ ज़िंदगी बि जन्नत जहिड़ी आहे अल्लाह ताला मुंहिंजो अर्ज़ु करां ऐं अव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए असां तव्हां सभिनी ते राज़ी थिए अॼु असां वटि ख़ैरात कई रब से हुनजी ख़ैरात खे क़बूल फरमाए हिन पाक मुल्क जो अदब अता फरमाए दोस्तो हिन मुल्क में अदब सां रहो मुहबत सां रहो सच्ची सिक सां रहो इहा ई भलाई आहे अल्लाह ताला करे एहतराम दिल में हुजे आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम मुसलमान दिल दुआ करदा सवाल मक्के शरीया नमाज पढ़ो गफरानक रब्बना व इलैकल मसीह अल्लाहुम्मा अग़फिर ज़ुनूबना اللهم استر عيوبنا اللهم نور قلوبنا اللهم اصلح احوالنا اللهم بلغنا آمالنا اللهم ارحمنا في الدنيا والآخرة يا ارحم الراحمين اللهم انا نسألك الهدى والعفاف والغنى اللهم اعنا على ذكرك وشكرك وحسن عبادتك اللهم ارحم تضرعنا وآمن خوفنا بك نستنصر على آبائنا فانصرنا يا ارحم الراحمين يا خير الناصرين اللهم احفظنا بحفاظتك اللهم اكفنا بكفايتك اللهم اشفنا بشفاعتك وداونا بدوائك قال الله عز وجل في شان حبيبه ان الله وملائكته يصلون على النبي يا ايها الذين امنوا صلوا عليه وسلموا تسليما मौला पाक हर मुसलमान के नमाज नसीब कराए मक्के शरीफ की ज़ियारत नसीब कराए हर मुसलमान के ईमान से अल्लाह आमीन आमीन।
अल्लाह आमीन या अल्लाह तुम्हारा मुराद अल्लाह आमीन